बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोअज़्ज़िज़ उस्ताद, प्यारा दोस्तों ऐं आयल महिमान, अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो आमना आहे। मां क्लास 5 जी शागिर्दाणी आहियां। अॼु जो मुंहिंजो टॉपिक आहे सिंधी ॿोली जा अज़ीम माण्हू। अॼु मां ॻाल्हाईंदसि हिननि अज़ीम सिंधी शख़्सियत बाबनि जिन पंहिंजी ज़िंदगी सिंधी ॿोली, सिंधी अदब ऐं सिंधी सुञाणप जी ख़िदमत लाइ वाक़फ़ करे छॾी। इन्हनि माण्हुनि जी महिनत, जदोजहद ऐं इल्मी ख़िदमत सबब ही अॼु सिंधी ॿोली ज़िंदा, मौजूद ऐं दुनिया जी बणियल ॿोलियुनि मां हिकु आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिंधी ॿोली जो रोशन सितारो आहे। हिन पंहिंजी शाइरी सां सिंधी ॿोली खे रूह बख़्शी, मोहबत, अमन ऐं इंसानियत जो पैगाम ॾिनो। हिन जी महिनत सां सिंधी ॿोली खे इज़त ऐं धरती खे सुञाणप ॾिनी। सचल सरमस्त सत ॿोलियुनि जो शाइर हो, पर सिंधी ॿोली सां संदसि मोहबत सभिनी खां वधीक हुई। हिन सिंधी शेर ऐं कलाम सां इंसानियत, वहदत ऐं इश्क जो पैगाम पूरी दुनिया में पहुचायो। संदसि महिनत सिंधी ॿोली जी वसी फ़िक्र ऐं वसअत ॾिनी। मीज़ा कलेज बेग खे सिंधी अदब जो बाबो चयो वञे थो। हिन सिंधी में सवें किताब, लुग़त, नाविल, कहाणियूं, इल्मी किताब ऐं मज़मून ठाहे सिंधी ॿोली जी बुनियाद खे मज़बूत कयो। हिन जी महिनत सबब सिंधी ॿोली इल्म ऐं अदब वारी ॿोली बणिजी। शेख हयात सिंधी जदीद शाइरी जो आवाज़ आहे। हिन सिंधी ॿोली खे जदीद सोच, शास्त्री शऊर ऐं आज़ादीअ जी फ़िक्र सां मालामाल कयो। हिन जी महिनत सिंधी अदब ऐं नई ओसर ॾिनी। डॉक्टर नबी बख्श बलोच सिंधी लुग़त, सिंधी तारीख़ ऐं सिंधी ॿोली जी तहक़ीक़ ते पंहिंजूं सॼियूं ॾहाणी ज़िंदगी लॻाई। हिन जी महिनत सिंधी करे सिंधी ॿोली जो खज़ानो महफ़ूज़ ऐं तरतीबवार ठहियो। इब्राहिम जोयो सिंधी ॿोली जो फ़िक्री मुहाफ़िज़ हो। हिन सिंधी में शहूर, तालीम, तरक़ी ऐं क़ौमी सुञाणप जो फ़िक्र पैदा कयो। वॾी महिनत सां नौजवान नस्ल खे पंहिंजी ॿोली ऐं सक़ाफ़त सां मोहबत सेखारी। कादी कादिन सिंधी शाइरी जो पहिरियों सितारो। हिन पंहिंजी ॿोली में अहिड़ी शाइरी कई जे मुस्तक़बिल जी शाइरनि लाइ रस्तो हमवार कयो। संदसि मोहबत सिंधी शाइरी जी बुनियाद रखी। उहा सभु शख़्सियतूं सिर्फ़ नाला न आहिनि, पर सिंधी ॿोली ऐं अज़मत, मोहबत ऐं वक़ार जा सतून आहिनि। उन्हनि पंहिंजी कलम, इल्म, फ़िक्र ऐं मोहबत सां साबित कयो त सिंधी ॿोली तारीख़, अदब ऐं इंसानियत जो दौलत मां भरियो आहे। अचो त उन्हनि महिनती सपूतनि जी ख़िदमत खे सलाम पेश करियूं ऐं उहो उहद करियूं त असांजी पंहिंजी सिंधी ॿोली, सक़ाफ़त ऐं सुञाणप लाइ महिनत कंदासीं।